अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़कानी के अदब शोबे पारा भिटाई अदबी हाल में नामवर लेखक नवीद संदीले जे किताब फ़लसफ़े जी तारीख़ जी महूर ते तक़रीब कोठाई वई। वधिक तफ़सील मालूम कंदासीं KTV जे कल्चरल रिपोर्टर शाहीन सिंधीअ खां। जी हाँ, अवां खे ॿुधाईंदो हलां त आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काने जे अदबी शोबे पारां भिटाई अदबी हाल में नामवर लेखक प्रोफेसर नवीद संदीले जे किताब फ़लसफ़े जी तारीख़ जी महूर जी तक़रीब थी गुज़री, जंहिंजी सदारत अॻूणे DIG ऐं नामवर कहाणीकार अख़्तर जावेली कई। हिन पंहिंजे ख़िताब में चयो त नवीद संदीले जो किताब फ़लसफ़े खे सम्झण लाइ इंतिहाई शानदार आहे। डॉक्टर इरफाना मल्लाह ॻाल्हाईंदे चयो त नवीद जो किताब ॾहाप जे सफ़र जो किताब आहे। अमर सिंधू ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त फ़लसफ़े खे सिंधी सेखारण सां ई सिंध जे अंदरि फ़लसफ़ो आम थींदो। डॉक्टर फयाज़ लतीफ़ चयो त हीउ नवीद जो किताब फ़लसफ़े जे शागिर्दनि लाइ इंतिहाई अहम तदरीसी किताब आहे। साहिब किताब प्रोफेसर नवीद संदीले ख़्याल वंडींदे चयो त मूं फ़लसफ़े खे सम्झण लाइ आम फॉर्म ॿोलीअ में किताब लिखियो आहे ऐं पंहिंजो ईंदड़ किताब फ़लसफ़े जी तारीख़ आहे। हिन तक़रीब खे डॉक्टर एहसान दानिश, अदब शोबे जे चेयरमैन मल्हार सिंधीअ, अज़ीज़ कासमाणी, डॉक्टर रियाज़त बुर्डो, प्रोफेसर मुख्तियार समो, अदल सोलंगी, ग़ुलाम हुसैन कटवर, सांवल मीराली, रफ़िया बुखारी ऐं ॿियनि ख़्यालनि जो इज़हार पिणु कयो। जी सुधी रहंदड़ ख़बरुनि जी दुनिया।